कश्मीर ज़िलो धाड़ेल राज बणिजी वियो। कुछ ॾींहं इंडस हाईवे खां मस्दा मां डेरा बुगटी वासी 4 ॼणा अगवा मुखबिन जी बाज़ियाब लाइ बुगटी बिरादरी ऐं वाटसन जो कंधकोट कश्मीर इंडस हाईवे बंद करे धरणो हणी वेही रहिया। जेसिताईं मुखबी वापस न थींदा तेसिताईं रोड बंद पियल हूंदो। मुज़ाहिरीन मिलियल ॼाण मूजिब कंधकोट ज़िले में धाड़ेल राज क़ाइम थी वियो। 4 ॾींहं अॻु हथियारबंदनि जी मस्दा ते फायरिंग। मस्दा में सवार ड्राइवर ऐं साथिन सुहार खान उर्फ बाबर बुगटी, मोहम्मद जान बुगटी, बरकत बुगटी, बहराम बुगटी खे अगवा करे मस्दा के इंडस हाईवे ते छॾे हलिया विया। अगवा थी वियल डेरा बुगटी वासी आहिनि। 4 ॾींहं गुज़रण जे बावजूद बि बाज़ियाब न थिया। मुखबिन जी वापसी लाइ बुगटी बिरादरी जो कश्मीर कंधकोट इंडस हाईवे टूल प्लाज़ा वटि धरणो हणी वेही रहिया ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त 4 ॾींहं थी विया आहिनि पर कश्मीर पुलिस धाड़ेलनि जे अॻियां बेवस बणियल आहे। गौसपुर थाने जी हद में 4 मुखबिन जान मोहम्मद बुगटी, सोहारो उर्फ बाबर बुगटी, बरकत बुगटी, बहराम बुगटी खे अगवा कयो वियो पर कश्मीर पुलिस बाज़ियाब करण में नाकाम थी वई आहे। हुन वधीक चयो त असांजो धरणो जारी आहे जेसिताईं असांजा मुखबी बाज़ियाब न थींदा।